हेलो दोस्तों, मां डॉक्टर सुरेश। उहा कहिड़ी विटामिन आहे जेका तव्हांजो मूड बहितर करे थी, तव्हांजी हॾ जी हेल्थ बहितर करे थी ऐं इम्यून सिस्टम मुदाफ़ती सिस्टम बहितर करे थी, जंहिंसां असांखे ताक़त मिले थी बीमारियुनि खां बचाव लाइ। बिल्कुलु सही, विटामिन डी। सो अॼु मां तव्हां सां डिस्कस कंदुमि विटामिन डी जे हवाले खां। जीअं मां कम्युनिटी में प्रेज़ेंटेशन विटामिन डी जी ॾिनी त मालूम थियो त काफ़ी मिसकंसेप्शन हुया। सो सोचियुमि नंढड़ी हिकिड़ी वीडियो पंहिंजी सिंधी कम्युनिटी लाइ। कहिड़ा आम माण्हुनि खे सुवाल हुया ऐं उन्हनि जा छा सही जवाब आहिनि, उहे अॼु मां तव्हां सां शेयर कंदुमि। अक्सर इहो सुवाल पुछियो वियो त मां हेल्दी आहियां, खाधो खावां थो, हेल्दी खाधो खावां पियो, का तकलीफ़ बीमारी कोन्हे ऐं सिज जी रोशनी घर में अचे पई, घुमण फिरणु थिए पियो, सिज जी रोशनी में छा मूं में विटामिन डी डिफिशियंसी थी सघे थी? अचो त हिकु नज़र सां ॾिसूं रिसर्च छा थी चवे। रिसर्च चवे थी त 70 to 80% 70 खां 80% माण्हुनि में विटामिन डी डिफिशियंसी ॾिठी वई आहे। 96% ICU पेशेंट में विटामिन डी डिफिशियंसी ॾिठी वई आहे। 80% उहे माण्हू जेके हॉस्पिटल में एडमिट थियनि था मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे करे, उन्हनि में बि विटामिन डी डिफिशियंसी ॾिठी वई आहे। सो विटामिन डी डिफिशियंसी ग्लोबल इशू आहे। पूरे दुनिया में सब कंट्रियुनि में, उन्हनि में जिते सिज जी तपश आहे ऐं जेके थधा मुल्क आहिनि, ॿिन्ही में डिफिशियंसी ॾिसी वई आहे। त अचो त पहिरियों ॾिसूं कहिड़ा सबब आहिनि जेके विटामिन डी जी डिफिशियंसी पैदा कनि था। पहिरियों असां ॾिसंदासीं खाधो, जेको असां हेल्दी खाधो खाऊं था। सो मां तव्हां सां शेयर कयां पियो हीअ स्लाइड जेका न्यूट्रिशन जे बुक मां वरिती वई आहे। जेके रोज़मर्रा घर में हेल्दी फूड में जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं, जीअं अंडो आहे, मखण आहे, चीज़ आहे, खीर आहे, उन में केतिरी विटामिन मिले थी। विटामिन डी तमामु थोरे मिक़दार में खाधे में मिले थी। जी अंडो आहे 1.75 माइक्रोग्राम, मखण मां सिर्फ़ 0.75 माइक्रोग्राम, चीज़ मां तमामु थोरी क्वांटिटी आहे 0.25 ऐं खीर जेको अमेरिका कैनेडा में फोर्टिफाइड मिल्क आहे, जेको जॾहिं तयारु करण महिल उन में विटामिन डी एड कई वेंदी आहे, उन में बि तमामु थोरी क्वांटिटी आहे 1.1। मोस्टली ॿियनि मुल्कनि में जेको खीर आहे अनफोर्टिफाइड आहे, उन में विटामिन डी न जे बराबरि आहे, तमामु घटि आहे। वेजिटेबल्स में का विटामिन डी कोन्हे का, फ्रूट्स में का विटामिन डी कोन्हे, सीरियल में का विटामिन डी कोन्हे। सो रोज़मर्रा जे हेल्दी खाधे खाइण सां बि असांजी जेका डेली जी रिक्वायरमेंट आहे विटामिन डी जी, उहा पूरी नथी थिए। ॿियो असांजो सोर्स आहे विटामिन डी जो सिज जी रोशनी। सिज जी रोशनी मां असांखे विटामिन डी मिले थी, बिल्कुलु सही आहे, पर छा असांजी रिक्वायरमेंट पूरी करे थी? जेके सिज जा किरण असांजे चमड़ीअ ते, स्किन ते किरनि था त केतिरी एब्जॉर्प्शन थिए थी, उन में कहिड़ा फैक्टर आहिनि जेके एब्जॉर्प्शन खे रोकनि था। हिकु त आम माण्हू इहो ई सोचे पियो त सिज मुंहिंजे कमरे में ईंदो आहे, घर में अचे थो, घर जे आङुण में अचे थो,
पर इहा रोशनी फ़ाइदो ॾिए थी? या माण्हू गाॾी में वेठो आहे, कार में वेठो आहे, कार जे शीशे खां सिज जी रोशनी, छा उहा असांखे विटामिन डी ॾिए थी? विटामिन डी असांखे डायरेक्ट सिज जी रोशनी मां ई मिले थी। जेकॾहिं असां सन बाथ कयूं पिया, उन में असांजा बॉडी जा हिस्सा, जिस्म जा हिस्सा खुलियल आहिनि, जिते सिज जा किरण पवनि था। इन सन बाथ जी सूरत में असांखे विटामिन डी थोरी मिले थी। बाक़ी जेकॾहिं असां ॿाहिरि निकिरंदा आहियूं, सन ब्लॉक यूज़ कंदा आहियूं, जेको हिकिड़ो बैरियर आहे विटामिन डी जी एब्जॉर्प्शन खे रोके थो। गाॾी में गाॾी जे शीशनि खे असां स्क्रीन, कलर स्क्रीन करे छॾींदा आहियूं त जीअं रोशनी न अचे, या शेड लॻाईंदा आहियूं, उन जे थ्रू बि असांखे विटामिन डी कोन थी मिले। सो सिंपली ईअं ई चइजे त जेकॾहिं असां बारिश में निकिरूं था ऐं पाण सां गॾु अम्ब्रेला या छटी खणी, त असांखे बारिश जो पाणी कोन कपिड़ा आला थो करे। साॻे तरह सां इहे असांजा बैरियर आहिनि। जेकॾहिं असां सन ब्लॉक यूज़ कयूं था, सन स्क्रीन यूज़ कयूं था, गाॾीअ जे शीशनि खे शेड लॻायूं था त जीअं रोशनी न अचे, ऐं असांजी इहा आदतुनि में हैबिट्स या असांजी प्रैक्टिस न आहे त सन बाथ वठूं। बीच ते वञी तव्हां बॉडी जा पार्ट्स खोले करे विहो था, तव्हां जूं ॿाहूं जंघूं खुलियल आहिनि, सिज जा किरण पवनि था, त विटामिन डी जी एब्जॉर्प्शन थिए थी। पर उन में बि मेलानिन पिगमेंट, 99% मेलानिन पिगमेंट एब्जॉर्प्शन खे रोके थी। चमड़ीअ जो कलर, स्किन कलर जेकॾहिं ब्राउन आहे, डार्क आहे, त मेलानिन पिगमेंटेशन घणी आहे ऐं एब्जॉर्प्शन घटि थी थिए। स्किन वाइट आहे त एब्जॉर्प्शन घणी थिए थी। त मेलानिन पिगमेंटेशन जे करे बि असांजी जिस्म में विटामिन डी जी एब्जॉर्प्शन कोन पई थिए। उहा बि असांखे जेको सोर्स आहे फूड जो, उन मां असांखे क्वांटिटी ओतिरी नथी मिले जेतिरी मिलणु खपे, या जेतिरी असांजी डेली जी रिक्वायरमेंट आहे बॉडी जी। सनलाइट मां बि असांजी विटामिन डी ओतिरी कोन थी मिले जेतिरी असांखे डेली खपे। त विटामिन डी डिफिशियंसी हिकु ग्लोबल इशू आहे, ऐं विटामिन डी जी डिफिशियंसीअ जे करे हॾनि जूं बीमारियूं, जंहिंमें रिकेट्स ॿारनि में, वॾनि में ओस्टियोमैलेशिया, हॾनि जो नरम थी वञणु, ओस्टियोपोरोसिस। ओस्टियोपोरोसिस सिंपली तव्हांखे उहा मिसाल ॾियां, जीअं काठ खे अंदरां उॾई खाई वेंदी आहे। ॿाहिरां काठ सही लॻंदो आहे, पर अंदरां सॼो पोरो थी वेंदो आहे। थोरो बि धकु लॻंदो आहे त भॼी पवंदो आहे। साॻे तरीक़े सां असांजे जिस्म में जेकॾहिं विटामिन डी डिफिशियंसी रहे थी, त असांजा हॾा अंदरां पोरा थी वञनि था। थोरे मामूली धक ते बि फ्रैक्चर थी वञे थो ऐं हॾो भॼी पवे थो। सो विटामिन डी जी डिफिशियंसी हिकु ग्लोबल इशू आहे, जेका असांखे जी रिक्वायरमेंट, जेका असांखे रोज़मर्रा विटामिन डी खपे, उहा न असांखे खाधे मां मिले थी, न असांखे सनलाइट मां मिले थी। त इहा डिफिशियंसी ओवरऑल पूरे वर्ल्ड में वधंदी वञे थी, जंहिंजे करे इम्यूनिटी, मुदाफ़ती सिस्टम घटिजी वञे थो ऐं बीमारियूं वधनि थियूं। सो इम्यूनिटी खे बहितर में विटामिन डी जो रोल आहे। हॾनि खे मज़बूत करण में विटामिन डी जो रोल आहे। सो इहो ज़ाहिर थियो त असां हेल्दी खाधे खाइण सां गॾु, सनलाइट वठण सां गॾु, असांखे सप्लीमेंट वठणु ज़रूरी आहे, जेका असांजी डेली जी रिक्वायरमेंट पूरी करे थी। छा इन्हनि खां अलावा जेकॾहिं डायबिटीज़ आहे, त उन लाइ विटामिन डी बहितर साबित थिए थी, या उन लाइ फ़ाइदेमंद आहे?
जी, रिसर्च ॿुधाए थी त विटामिन डी इंसुलिन सेंसिटिविटी वधाए थी ऐं इंसुलिन रेजिस्टेंस घटाए थी, ग्लाइसेमिक कंट्रोल बहितर करे थी ऐं रिसर्च रिकमेंडेड थी करे त 1000 खां 2000 इंटरनेशनल यूनिट डेली वठण सां डायबिटीज़ प्रिवेंट करे सघिजे थी ऐं बहितर कंट्रोल करे सघिजे थी। डायबिटीज़ खां अलावा ॿियूं कॉमन डिज़ीज़ जिन में दिल जूं बीमारियूं उन में विटामिन डी डिफिशियंसी ॾिठी वई आहे। डिप्रेशन उन में भी विटामिन डी डिफिशियंसी जो बहितर रोल आहे ऐं काफ़ी कैंसर के प्रिवेंशन में कंट्रोल करण में विटामिन डी जो बहितर रोल आहे। ब्लड प्रेशर ओबेसिटी में भी विटामिन डी जो बहितर रोल आहे। सो विटामिन डी न सिर्फ मूड बहितर करे थी, बोन हेल्थ हॾनि जी हेल्थ मज़बूत करे थी, बहितर करे थी ऐं इम्यूनिटी सिस्टम बहितर करे थी, पर उन सां गॾु गॾु ॿियूं तमामु घणियूं डिज़ीज़ आहिनि उन्हनि खे बि कंट्रोल करण में विटामिन डी जो सुठो रोल आहे। छा विटामिन डी सप्लीमेंट डेली वठणु खपे या सिर्फ मल्टीविटामिन वठणु खपे? मल्टीविटामिन में विटामिन डी जो थोरो मिक़दार आहे जेको असांजी डेली जी रिक्वायरमेंट पूरी नथो करे, त इहो रिकमेंडेड कयो आहे त मल्टीविटामिन जे तव्हां वठो था पर उन सां गॾु विटामिन डी जी सप्लीमेंट वठणु ज़रूरी आहे। कहिड़े एज ग्रुप में विटामिन डी जी सप्लीमेंट शुरू करणु खपे? मेडिकल स्टडीज़ ॿुधाइनि थियूं त न्यू बॉर्न बेबी जेकॾहिं नओं ॼावल ॿार आहे उन खे बि मदर मिल्क मां विटामिन डी जी रिक्वायरमेंट पूरी नथी थिए ऐं उन खे बि विटामिन डी जा ड्रॉप्स शुरू करे सघजनि था ऐं सप्लीमेंट ॾेई सघिजे थी। सो विटामिन डी सप्लीमेंट न्यूबॉर्न बेबी खां वठी ओल्ड एज ताईं रिकमेंडेड कई वई आहे। उमिरि जे कहिड़े बि हिसे में विटामिन डी जी सप्लीमेंट ज़रूरी आहे। डिफरेंट डोज़ विटामिन डी जे हवाले खां अवेलेबल आहिनि मार्केट में। छा 2 लख यूनिट्स एट अ टाइम वठी सघजनि था? विटामिन डी सप्लीमेंट टेबलेट फॉर्म में मौजूदु आहे ऐं इंजेक्शन फॉर्म में बि ऐं ड्रॉप्स में बि। तमामु घणो मिक़दार डॉक्टर जे मशवरे सां ई वठी सघिजे थो जेकॾहिं घणी डिफिशियंसी आहे त। नॉर्मली ॿारनि में 400 इंटरनेशनल यूनिट ऐं वॾनि में 1000 खां 4000 इंटरनेशनल यूनिट डिपेंड थो करे त केतिरी डिफिशियंसी आहे। जेकॾहिं घणी डिफिशियंसी आहे त डोज़ वधीक, जेकॾहिं घटि आहे त उन हिसाब सां डॉक्टर तव्हांखे डोज़ रिकमेंडेड करे सघे थो। मां तव्हां सां शेयर कयां पियो रेफरेंस रेंज जेकॾहिं 30 नैनोमोल खां घटि आहे त उहा डिफिशियंसी आहे, तमामु घणी डिफिशियंसी आहे। जेकॾहिं 30 खां 50 जे बराबरि आहे त उहा बि सफिशिएंट नाहे। नॉर्मली 50 नैनोमोल खां मथे हुजणु खपे। जेका एडिक्वेट आहे 50 खां घटि इनएडिक्वेट लिखी वेंदी आहे ऐं 30 खां घटि डिफिशिएंट। विटामिन डी जी टॉक्सिसिटी तमामु घटि ॾिठी वई आहे पर डिफिशियंसी तमामु घणी आहे। विटामिन डी सप्लीमेंट कहिड़े टाइम ते वठणु खपे? विटामिन डी फैट सॉल्युबल विटामिन में शामिल थिए थी ऐं जी सप्लीमेंट रोज़ वठणु खपे खाधे खां पोइ। खाधे में फैटी मील आहे त विटामिन डी जी एब्जॉर्प्शन अञा बि बहितर थिए थी। फैट फूड, ऑयली फूड विटामिन डी जी एब्जॉर्प्शन खे बहितर करे थो।
जेकॾहिं रोज़ वठणी आहे कॾहिं विसरी वञे त जेकर तव्हां हिकिड़ो ॾींहुं विसरी वई त नेक्स्ट डे ते तव्हां डोज़ डबल करे वठी सघो था। विटामिन डी सप्लीमेंट छा प्रेग्नेंट फीमेल खे या जेके औरतूं ॿारनि खे खीर पीआरनि थियूं ब्रेस्ट फीडिंग मिल्क उन्हनि खे बि वठणु खपे? बिल्कुलु प्रेग्नेंट फीमेल या ब्रेस्ट फीडिंग फीमेल बि विटामिन डी सप्लीमेंट वठी सघनि था। सो सनस्क्रीन या सन ब्लॉक हणण सां विटामिन डी ते फ़र्क़ु पवे थो? सो असां डिस्कस कयोसीं त विटामिन डी जेकॾहिं असां सन ब्लॉक सनस्क्रीन यूज़ कयूं था त असांजी एब्ज़ॉर्प्शन घटिजी वञे थी। सो इहे हिकिड़े बैरियर्स आहिनि जेके विटामिन डी जी एब्ज़ॉर्प्शन खे घटाइनि था। थैंक यू दोस्तो, नेक्स्ट टाइम वरी कंहिं ॿी नई टॉपिक सां गॾु तव्हां सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त। थैंक यू वेरी मच।